सिंधी अदब जी झलक एडवांस डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर टियों सिंधी अदब जी ओसर मुरलीधर जेतले वॉइस ओवर प्रिंसिपल खुशी मटाई। सिंधी अदब या साहित्य जी शुरुआत उन ज़माने खां वठी थी जॾहिं खां सिंधी ॿोलीअ पंहिंजी अलॻि ऐं निराली सुञाणप क़ाइमु कई। उहो दौर 10वीं ईस्वी सदीअ जे आसपास आहे। उन ज़माने में मौजूदु सिंधु इलाइक़े जे ॿोलीअ में हिक तरफ़ प्राकृत ऐं अपभ्रंश ॿोलियुनि जूं ख़ासियतूं घटि थींदियूं वयूं, ॿिए तरफ़ उच्चारण ऐं व्याकरणी बेहक जे ख़्याल खां अहिड़ियुनि नयुनि ख़ासियतुनि जो विकास थियो जिन सिंध इलाइक़े जे ॿोलीअ खे ॿियुनि भर वारनि ॿोलियुनि पंजाब, गुजरात, राजस्थानी, मराठी, हिंदी वग़ैरह खां हिक निराली ऐं अलहदी सुञाणप बि ॾिनी। उन ज़माने जी सिंधी ॿोलीअ खे झूनी सिंधी सॾियो वञे थो। वक़्तु गुज़रंदे उन झूनी सिंधीअ जे रूप में बि फेरो ईंदो वियो, जंहिंजूं साबितियूं असांखे 15वीं 16वीं ईस्वी सदीअ खां वठी हासिल थींदड़ सिंधी लिखतियुनि मां मिलनि थियूं। सिंधी अदब जा दौर। सिंधी अदब जे विकास खे 3 मुख्य दौरनि में विरहायो वियो आहे। पहिरियों, अवाइली दौर, प्रेम कथाउनि ऐं वीर कथाउनि जो दौर 712 ईस्वी खां 1520 ईस्वी ताईं। ॿियों, विचों दौर, भक्ति काव्य जो दौर 1520 ईस्वी खां 1843 ईस्वी ताईं। नओं दौर, नसुर जो दौर 1843 ईस्वी खां हलंदड़। अवाइली दौर, प्रेम कथाउनि ऐं वीर कथाउनि जो दौर 712 ईस्वी खां 1520 ईस्वी ताईं। 8वीं ईस्वी सदी शुरू थियण वक़्तु सिंध में ब्राह्मण घराने जो आख़िरी राजा ॾाहिर राज कंदो हो। सन 712 ईस्वी में मोहम्मद बिन कासिम जे अॻुवानीअ हेठि अरबन सिंध ऐं मुल्तान ते हमिलो करे राजा ॾाहिर सिंध खे शिकस्त ॾेई इन इलाइक़े में अरबन जी हुकूमत बर्पा कई। इन सां गॾोगॾु सिंध में इस्लाम जो फैलाव शुरू थियो। अटिकल 3 सदियूं सिंध ते अरबन गवर्नरनि हुकूमत कई। उन बैदि ॾेही सरदारनि सूमरनि 1050 ईस्वी खां 1350 ईस्वी ऐं समन 1350 ईस्वी खां 1520 ताईं सिंध ते राज कयो। हू असुल में हिंदू राजपूत हुआ, जिन मां पोइ घणनि इस्लाम क़बूल कयो। अरबी फारसीअ में लिखियल तारीख़ुनि मां मालूम थिए थो त 8वीं ईस्वी सदीअ में झूनी सिंधी ॿोलीअ में महाभारत जूं कुझु कथाऊं लिखियल मौजूदु हुयूं, जिन जो पोइ अरबी ऐं फारसी ॿोलियुनि में बि तर्जुमो बि कयो वियो हो। इन्हनि रचनाउनि जे हुअण जा असांखे फ़क़ति हवाला मिलनि था। असलोकियूं लिखतियूं हथ अची न सघियूं आहिनि। मुमकिन आहे त ज़माने जे लाहियुनि चाढ़ियुनि में उहे नास थी वयूं आहिनि। अवाइले दौर जो जेको बि सिंधी साहित्य रोशनी में आयो आहे, उहो घणो करे ज़बानी रवायतुनि ज़रिए पीढ़ीअ ब पीढ़ीअ हलंदो असां ताईं पहुतो आहे। उहो घणो पोइ 18वीं 19वीं ईस्वी सदीअ खां वठी लिखियत में कलम बंदि कयो वियो आहे। इन करे हिन ज़माने में सिंधी अदब खे प्रेम कथाउनि ऐं वीर कथाउनि जो दौर नालो ॾिनो वियो आहे। ससुई पुनू, सुहिणी मेहार, लीला चनेसर, उमर मारवी, मूमल राणो, नूरीजाम तमाची सिंध जो मशहूर प्रेम कथाऊं आहिनि। दो चनेसर जो जंगनामो ऐं रायलियाज बीजल जो लोक कथा, मोरड़े ऐं मांगर मछ जी लड़ाई इहे सिंध जो वीर कथाउनि जा कुझु मिसाल आहिनि। हिन दौर में असांखे इस्माइली पीरनि जा गिनान नाले शहर बि मिलिया आहिनि, जिन में ज्ञान ऐं भक्ति जी भावना मुख्य आहे। इस्माइली पीर ऐं दरवेश 12वीं 13वीं ईस्वी सदीअ खां वठी सिंध में अचण लॻा।
हिननि सिंध, मुल्तान ऐं गुजरात में इस्माइली पंथ जो प्रचार कयो। पीढ़ीअ ब पीढ़ीअ घणनि ई हिंदुनि खे पंहिंजे मज़हब में आंदो। ईसवी सन 1950 विक्रम संवत 1007 में सिंध जे नसरपुर ॻोठ में उॾेरे लाल जो जनमु थियो, जंहिंखे झूलेलाल, अमरलाल या लाल साईं नालनि सां बि सॼो वञे थो। हुन ठटे जे हाकिम मिर्ख शाह जे ज़ुल्मनि खां सिंध जे हिंदुनि जी रक्षा कई ऐं सभिनी खे भाईचारे ऐं हिंदू मुस्लिम एकता जो संदेश ॾिनो। उॾेरे लाल जो जनमु चेटी चंड जे ॾींहं ते थियो, जंहिंखे हाणे सभु सिंधी हिंदू पंहिंजो क़ौम ॾींहुं करे मल्हाईंदा आहिनि। उॾेरे लाल जी जनम साखी ऐं संदसि उस्ततीअ में ॻातल पंजड़ा बि असुल में हिन दौर में रचिया विया, जेके ज़बानी रवायतुनि वसीले असांखे मिलिया आहिनि। सेवण जे दरवेश लाल शहबाज़ जे करामतुनि जा किस्सा, सिंधू नदीअ जे वहिकिरे बदिलाइण बाबति ॾंद कथाऊं ऐं मामूई फ़क़ीरनि जा चयल अॻकथियुनि वारा बैत पिणु अवाइले दौर जे सिंधी साहित्य जा कुझु मिसाल आहिनि। विचों दौर, भक्ति काव्य जो दौर 1520 ईस्वी खां 1843 ईस्वी ताईं। हिन ज़माने में सिंध में अरगुननि 1520 खां 1554 ईस्वी, तुरखाननि 1554 खां 1592 ईस्वी, मुग़लनि 1592 खां 1700 ईस्वी, कल्होड़नि 1700 खां 1783 ईस्वी ऐं टालपुरनि या मीरनि 1783 खां 1843 ईस्वी हुकूमत कई। अदबी ओसरनि जे ख़्याल खां हिन ओसर में जेको बि सिंधी शहर रचियो आहे, उन्हीअ में भक्ति भावना जी धारा मुख्य आहे। उन में सूफ़ी दरवेशनि जो कलाम मिले थो त वेदांत मंत वारा ज्ञान मार्गे संतनि जा चयल श्लोक बि मिलनि था। सूफ़ी वीचारधारा वारी शाइरी सिंधीअ में चवंदड़ मुख्य दरवेश शाइर आहिनि काज़ी कादम 1463 खां 1551 ईस्वी, शाह अब्दुल करीम 1537 खां 1622 ईस्वी, शाह इनायत अल्लाह रज़वी 1625 खां 1713 ईस्वी, शाह अब्दुल लतीफ़ 1689 खां 1752 ईस्वी ऐं सचल सरमस्त 1739 खां 1829 ईस्वी। इन्हनि खां सवाइ कंडेरी वारनि फ़क़ीरनि में संत रोहल फ़क़ीर 1734 खां 1808 ईस्वी में ऐं मुराद फ़क़ीर 1743 खां 1796 ईस्वी मशहूर आहिनि, जिन सिंधीअ ऐं हिंदीअ में भक्ति भावना वारो शाइर चयो आहे। संदन काव्य ते वेदांती वीचारधारा जो घणो असर आहे। शिकारपुर सिंध में भाई चैनराय नाले संत थी वियो आहे, जंहिं सामी नाले सां सिंधीअ में श्लोक रचिया आहिनि। सामीअ जे ज़माने में ई हैदराबाद सिंध में भाई दलपत 1769 खां 1849 ईस्वी नाले शाइर थी गुज़रियो आहे, जंहिंजे शाइर ते सूफ़ी वीचारधारा सां गॾोगॾु वेदांत दर्शन जो बि घणो असर आहे। हिन दौर शाइरनि में शाइर लतीफ़, सचल ऐं सामीअ जी टिमूर्ति घणी मशहूर थी आहे। हिते भक्ति शाइरीअ जा कुझु मिसाल ॾिजनि था। सेई सेल वियाम पढ़ियाम जे पाणा, अखर अॻियां उभरी वाॻो थी वीरियाम। काज़ी कादन, पाणी हारीअ सिर बीहड़ो, जर ते पखी जीअं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। शाह अब्दुल करीम, पेही जां पाण में कयम रूह रिहाण, नको डूंगर ॾेह में नका केचियन काण, पुन्हूं थियसि पाण ससुए तां सूर हुआ। शाह अब्दुल लतीफ़, अखर पढ़ अलिफ जो वर्क सब विसार, अंदर तू उजार पन्ना पढ़ले केतिरा। शाह लतीफ़, पुन्हूं पुन्हूं थी करियां आया पिण पुन्हूं पाण, अॼूं थियसि अॼाण
जो कीन परूड़ियुमि पाण खे, सचल कुफ्र ऐं इस्लाम में था भरीन उबता पेर। हिकु हिंदू ॿियो मुसलमान, टियों विच विधाऊं वेर। अंधन ऊंद न लहे, तिनखे सच चवंदो केर। पर रूहल राह परिन जो, या घिड़ी ॾिठोसीं घेर। त रब मिड़नी में हेकिड़ो, जंहिंमें फंद न फेर। सा काॾे कंदी पेर, जा सुती काबे अलह में। रोहल परमेश्वर पर तख, सामी सूरज जा रहे। अंधा ॾिसन की न की, पटे पंहिंजी अख। कोह करी जख जख, थो दर दर दीवाननि जा। सामी हिन दौर में सिंध में लोक शाइर बि घणई थिया, जिन अवाइली दौर जे प्रेम कथाउनि खे नसर तोड़े नज़्म में ॻाए ॿुधायो। इन खां सवाइ अहिड़नि सुघड़नि इस्लाम में अक़ीदो रखी मौलूद, मदाहूं, मुनाजातूं वग़ैरह नज़्म में ॻोठाड़ियुनि कचहरियुनि में ॻाए ॿुधाया। नओं दौर नसुर जो दौर 1843 ईस्वीअ खां हलंदड़। सर चार्ल्स नेपियर जे अॻुवानीअ हेठि अंग्रेज़ी फ़ौजनि 1843 ईस्वीअ में सिंध जे आख़िरी मुस्लिम हाकिमनि मीरनि या टालपुरनि खे शिकस्त ॾेई सिंध ते कब्ज़ो कयो। भारत में अंग्रेज़नि जी हुकूमत जो ख़ात्मो 1947 ईस्वी में थियो। हू हिंदुस्तान मां विया, पर हिन मुल्क खे ॿिनि हिसनि में विरहाए विया, जेके आहिनि भारत ऐं पाकिस्तान। सिंध प्रांत समूरो पाकिस्तान अंदरि शामिल कयो वियो। विरहाङे वक़्तु जेके दंग फसाद थिया, उन्हनि हालतुनि खां मजबूर थी आर्टिकल 12 लख खण सिंधी हिंदू पंहिंजे अबाणी भूई सिंध खे छॾे भारत में लॾे आया। उहे हिन विशाल देश जे जुदा जुदा प्रांतुनि में जिते खेनि रोटी रोज़ी मिली, उते वसी विया। भारत में सिंधियुनि खे पंहिंजो को बि भाषाई प्रांत न आहे जिते सिंधी ॿोलीअ ऐं साहित्य जो सुठे नमूने वधारो थी सघे। ॿिए तरफ़ ॾिसजे त सिंध में अटिकल 2 करोड़ खन सिंधी रहनि था, जेके पंहिंजे मादरी ज़बान ऐं साहित्य जे वाधारे लाइ कोशिश कंदा रहनि था। मुल्क जे विरहाङे वक़्तु ऐं उन खां पोइ भारत मां जेके मुसलमान पाकिस्तान लॾे विया, उन्हनि में घणा सिंध इलाइक़े में रहनि था। इन करे सिंध में पिणु उते जे असलूकनि रहाकुनि लाइ हाणे घणे में घणा मसइला पैदा थी पिया आहिनि। हिन 150 सालनि जे नए दौर में सिंधी ॿोलीअ ऐं साहित्य जो एतिरो घणो वाधारो थियो आहे जो उहो भारत जे ॿियनि तरक़ी कयल ॿोलियुनि जे उन्हनि जे साहित्य सां बर मैची रहिया आहिनि। अवाइली ऐं विचे दौर में सिंधी ॿोलीअ में नसर ऐं रचनाउनि नाले मात्र मस मिलियूं आहिनि। हिन दौर में सिंधी नसर सिंधी शाइरीअ जे भेट में घणी तरक़ी कई आहे। उन जो विकास जुदा जुदा शाखुनि में थियो आहे, जेके आहिनि कहाणी, नावल, नाटक, मज़मून, तनक़ीद, जीवन चरित्र ऐं अख़बार नवीसी वग़ैरह। इन सबबु करे सिंधी साहित्य जे हिन दौर खे नसर जो दौर नालो ॾिनो वियो आहे। हिते थोरे में नए दौर में सिंधी साहित्य जे विकास ते रोशनी विझिजे थी। 1843 ईस्वी खां 1947 ईस्वी ताईं सिंध में अंग्रेज़नि पंहिंजी हुकूमत बर्पा करण खां पोइ सिंधी ॿोलीअ ऐं साहित्य जी तरक़ीअ लाइ पहिरियों क़दम इहो खयो त हुननि सरकारी लिख पढ़ ऐं तइलीम जे खेत्र में फ़ारसीअ खे हटाए उन जे जाइ ते सिंधी ॿोलीअ खे तस्लीम कयो। इन खां सवाइ हुननि सन 1853 ईस्वीअ में अरबी फ़ारसी लिखावट खे हिकु मुक़ररु रूप ॾेई उन्हनि अखरनि में अलफ़ बे जो मयारी सिरिश्तो जोड़ियो। पोइ तइलीम खाते उन लिपीअ में सिंधीअ में दर्सी किताब ऐं ॿियो साहित्य छपाइण शुरू कयो।
सिंधीअ लाइ मुक़ररु कयल इहा अरबी फ़ारसी लिखावट अॼु ताईं सिंध यानी पाकिस्तान ऐं हिंदुस्तान में वाहिपे में पई अचे। इन में शक नाहे त सिंधी ॿोलीअ जे लिखण लाइ कंहिं महदूद दायरे में देवनागरी ऐं गुरमुखी लिपियूं बि कतब पियूं अचनि। सिंधी वापारी ऐं खोजा खेमण पंहिंजूं वापारी वहियूं ऐं हिसाब किताब सिंधी लिपीअ में लिखंदा आहिनि। इन्हनि खे हट वाणका अखर बि चइबो आहे। इहा सिंध जी ख़ासि ऐं निराली लिपि आहे, जंहिंजो बुनियादी मोन जो दड़ो जे लिपीअ ऐं ब्रह्मी लिपीअ ते बीठल आहे। इहे अखर देवनागरी वांगुरु खाॿे खां साॼे पासे लिखिया वेंदा आहिनि ऐं इन्हनि मथां लीक न लॻंदी आहे। हिन दौर में सिंधी नसुर खे घणी औज मिली। तंहिंजा मुख्य सबब आहिनि सिंधी ॿोलीअ लाइ हिकु मयारी लिपि मुक़ररु करणु, सिंधी ॿोलीअ खे उन लिपीअ में तइलीम ऐं सरकारी कारोबार में हिमथाइणु, तइलीमी सिरिश्ते खे नओं रूप ॾियणु, आमद रफ़्त ऐं टपाल खाते जूं सहूलियत मुयसरु करणु, पश्चिमी सभ्यता जे असर करे साहित्य में जुदा जुदा शख़्सनि जे विकास थियणु ऐं अंग्रेज़ीअ जे अभ्यास करे यूरोप में साहित्य खां वाक़ुफ़ु थियणु। इन्हनि खां सवाइ हिन दौर में सिंधी साहित्य ते ॿियनि भारतीय ॿोलियुनि जो बि असरु पियो, जंहिं जे करे सिंधी साहित्य में नई समाजी सुजाॻी पैदा थी ऐं जुदा जुदा वीचारधाराउनि जो बि विकास थियो। 19वीं ईस्वी सदीअ में जिन साहित्यकारनि सिंधी नसुर खे औज ॾिनी तिन में मुख्य आहिनि साधू हीरानंद शौकीराम आडवाणी 1863 खां 1881 ईस्वी। उन ज़माने में पोइ ॿिया बि अहिड़ा नसुर नवीज़ मैदान में आया जेके 20वीं ईस्वी सदीअ में बि सिंधी साहित्य जा घड़ा भरींदा रहिया। उन्हनि में मुख्य आहिनि कौड़ोमल चंदनमल खिलनानी 1844 खां वठी 1916 ईस्वी ताईं, मिर्ज़ा कलीच बेग 1835 खां 1929 ईस्वी, परमानंद मेवाराम 1866 खां 1838 ईस्वी, भेरूमल मेहरचंद आडवाणी 1876 खां 1950 ईस्वी, लालचंद अमर दिनोमल जगत्याणी 1885 खां 1945 ईस्वी, होचंद मूलचंद गुरबख्शाणी 1883 खां 1947 ईस्वी, जेठमल परसराम गुलराजानी 1885 खां 1948 ईस्वी। सिंधी नसुर में जेकॾहिं अदबी धाराउनि ते वीचार कजे त नज़र ईंदो त 19वीं सदीअ में नसुर जी शुरूआति घणो करे अंग्रेज़ी, हिंदी, उर्दू, फारसीअ मां चूंड रचनाउनि जे तर्जुमन करण सां थी। अहिड़ियुनि रचनाउनि जो मुख्य मक़सदु हो विंदुर ऐं नसीहत। 20वीं सदीअ में शुरूआती सालनि में ई हिकु ॿी वीचारधारा जो विकास थियो, जंहिं में ज़िंदगीअ जा हक़ीक़त निगारीअ वारा चित्र चिटिया वेंदा हुआ। उन्हनि जो मक़सदु हुओ समाज सुधार करणु। 1940 धारा प्रगतिवादी धारा जो सिंधी साहित्य में विकास थियो, जंहिंखे तरक़ी पसंद धारा बि चइजे। 20वीं सदीअ में सिंधी नसुर जा घड़ा भरींदड़ ॿिया साहित्यकार आहिनि मंघाराम उधाराम मलकाणी 1896 खां 1980 ईस्वी, नारायण दास रतनमल मलकाणी 1890 खां 1947 ईस्वी, लेखराज किशनचंद मीरचंदानी अज़ीज़ 1897 खां 1971 ईस्वी, नारायण दास मेवाराम भंभाणी 1912 खां 1994 ईस्वी, राम पंजवाणी 1911 खां 1987 ईस्वी ऐं लाल सिंह हज़ारी सिंह अजवाणी 1899 खां 1976 ईस्वी। सिंधी नसुर जे जुदा जुदा शाखुनि ते जेकॾहिं वीचार कजे त मालूम थींदो त कैप्टन जॉर्ज स्टीक पहिरियों आलिम हुओ, जंहिं पंहिंजे सिंधी ग्रामर में 5 लोक कहाणियूं ज़बानी रवायतुनि मां कलम बंदि करे शाया कयूं। इहो किताब 1849 ईस्वीअ में मुंबईअ में छपियो हुओ,
जंहिंमें राय ॼाज जी आखाणी, शहज़ादे अमुल माणिक ऐं हुसैनी परीअ जी आखाणी शामिल कयल आहे, जेके सिंधी लोक अदब जा बेबहा रतन आहिनि। बम्बे ज़मीनदार जी ॻाल्हि 1854 ईस्वी, सुधा तूरे ऐं कुधा तूरे जी ॻाल्हि 1855 ईस्वी सिंधीअ में तर्जुमे करे 1850 ईस्वी में छपायो हो। उन खां पोइ मिर्ज़ा कालिच बेग दिलाराम 1888 ऐं ज़ीनत 1890 ईस्वी नाले ॿ असुलोको नावल सिंधीअ में लिखिया। पहिरियों नाटक सिंधीअ में लिखण जो शर्फ़ बि मिर्ज़ा कलीच बेग खे आहे, जंहिं 1880 ईस्वी में लैला मजनू ऐं 1997 ईस्वी में खुर्शीद नाटक लिखी छपाया। हुन शेक्सपियर जे किन नाटकनि जो बि सिंधीअ में उल्थो कयो। सिंधीअ में मैगज़िन जो पहिरियों किताबु आहे मकालात अल हिकमत 1877 ईस्वी, जेको मिर्ज़ा कलीच बेगन जे मशहूर अंग्रेज़ी किताब मां तर्जुमो कयो हो। सिंधीअ में अख़बार नवीसी जी शुरूआति सिंधी सुधार मग़ज़िन सां थी, जेका तइलीम खाते तरफ़ां 1866 ईस्वी में शुरू कई वई। उन बैदि 1890 ईस्वी में साधू हीरानंद सरस्वती नाले हिकु अदबी मग़ज़िन सिंधीअ में शुरू कई। ज्योति नाले अख़बार जो पायो 1896 ईस्वी में पियो, जंहिं जो संपादक परमानंद मेवाराम हुआ। सिंध में अंग्रेज़नि जी हुकूमत वारे दौर में सिंधी शहर में जेका पहिरीं मुख्य रवायत नज़र अचे थी, उहा आहे फारसी शाइरीअ जो सिंधी शाइरीअ ते असर। उन धारा जा मुख्य शाइर हुआ मिर्ज़ा कलीच बेग, मीर अब्दुल हुसैन खान सांगी 1851 खां 1924 ईस्वी, मोहम्मद कासिम 1806 खां 1881 ईस्वी, गुल मोहम्मद गुल 1807 खां 1855 ईस्वी ऐं शमसुद्दीन बुलबुल 1854 खां 1999 ईस्वी। 20वीं सदीअ में लेखराज किशनचंद अज़ीज़ 1897 खां 1971 ईस्वी पिण इन रवायत वारी शाइरी कई। मुल्क जे विरहाङे खां अॻु किशनचंद तीर्थदास खत्री बेवस 1885 खां 1947 ईस्वी सिंधी शाइरीअ खे हिकु नओं मोड़ ॾिनो। हुन न फ़क़ति सिंधीअ में क़ौमी सुजाॻीअ वारो शाइर लिखियो, पर समाज में ग़रीबनि ऐं ॾुतिरियलनि जे भलाईअ लाइ आवाज़ बुलंद कयो। शाइर जे फारसी सिन्फ़ुनि सां गॾु हुन कुझु नवां फॉर्म पिण सिंधी शाइरीअ खे ॾिना। इन्हनि धाराउनि सां गॾोगॾु भक्ति भावना वारी शाइरी बि सिंधीअ में हिकु अहम धारा जे रूप में हलंदी रही। देश जे आज़ादीअ बैदि 1947 ईस्वी में हिंदुस्तान जे आज़ादीअ बैदि पाकिस्तान ऐं भारत में सिंधी साहित्य जो तेज़ रफ़्तार सां विकास थियो आहे। ॿिन्ही मुल्कनि में सवनि जे तइदाद में सिंधी नसुर नबीस ऐं शाइर पैदा थिया आहिनि। उन्हनि जो तफ़सीलवार बयानु न करे हिते फ़क़ति भारत ऐं सिंधी साहित्य जे मुख्य धाराउनि ऐं उन्हनि जी एवज़ी अदीबनि जो ज़िक्र कजे थो। तरक़ी पसंद वीचारधारा जी शुरूआति सिंध में ई 1940 ईस्वी धारे थी हुई। उहा भारत में वॾे ज़ोरदार नमूने साहित्य में उसरी, कहाणियुनि, उपन्यासनि ऐं शाइरीअ में उन्हनि मुख्य जाइ वाधारी। गोविंद माली 1921 खां 2001 ईस्वी, उत्तम 1923 ईस्वी खां 2005 ईस्वी, कीरत बाबाणी जन्म 1922 ईस्वी। इन धारा जा एवज़ी लेखक आहिनि सुंदरी उतमचंदाणी जन्म 1924 ईस्वी। इन वीचारधारा खां मुतासिर थी घणियूं कहाणियूं लिखियूं आहिनि। शाइरीअ में नारायण श्याम 1922 खां 1989 ईस्वी, हरी दिलगीर 1916 खां 2004 ईस्वी, हरूमल सदारंगाणी 1913 खां 1992 ईस्वी, परसराम ज़िया 1911 खां
1958 ईस्वी प्रभु छुगानी वफ़ा जन्म 1915 ईस्वी अर्जन शाद जन्म 1924 ईस्वी कृष्ण राही जन्म 1932 ईस्वी गोवर्धन भारती जन्म 1959 ईस्वी तरक्की पसंद विचारधारा जा मुख्य शायर आहिनि। भारत जे सिंधी साहित्य में जेका बि विचारधारा मुख्य दौर नज़र अचे थी उहा आहे सिंध जी यादगिरी। इन मौज़ूअ ते नसर तोरे नज़्म में तमामु उम्दियूं रचनाऊं मिलनि थियूं। कृष्ण खटवाणीअ जन्म 1927 ईस्वी ऐं पोपटी हीरानंदाणी जन्म 1924 ईस्वी इन विषय ते घणेई कहाणियूं लिखियूं आहिनि। यूरोपीय साहित्य ऐं भारत जे ॿियनि ॿोलियुनि जे साहित्य खां मुतासिर थी सिंधीअ में किन साहित्यकारनि कहाणी कविता या नई कविता ऐं तजुर्बाती नाटकनि जूं रचनाऊं बि शाया कयूं आहिनि। शाइरीअ में सोनेट, तराइल, हाइको, तन्हा जहिड़ा नवां रूप बि हिन रूप में लिखाया विया। सिंधी मज़मून नवीज़ीअ में तीर्थ बसंत 1909 खां 1994 ईस्वीअ जो मिडनी में मथाऊं दर्जो आहे। जीवन चरित्र, आत्म कथाऊं, यादगिरियूं, रेखा चित्र ऐं सफ़रनामा बि हिन दौर में चङे तादाद में शाया थिया आहिनि। आज़ादीअ खां अॻु सिंधी लोक साहित्य, सिंधी ॿोलीअ ऐं भाषा विज्ञान, सिंध जे इतिहास ऐं संस्कृतीअ ते तहक़ीक़ी साहित्य आङुरियुनि जे ॻणण जेतिरो मस मौजूदु हुआ। पर देश जे आज़ाद थियण खां पोइ सिंध तोड़े हिंद में इन्हनि विषयनि ते तमामु घणा किताब शाया थिया आहिनि। इन में शक नाहे त 20वीं सदीअ जे आख़िरी ताईं सिंधी साहित्य जो एतिरे क़दुरु विकास थियो आहे जो उहो ॿियनि तरक़ी कयल ॿोलियुनि जे साहित्य सां बर मेचे सघे थो।